यहूदन जी टी हैकल जी तामीर लाइ इसराइल में ॻाढ़ी गऊं जी कुर्बानी शुरू थी वई आहे। परॾेही मीडिया रिपोर्टनि मूजिबि ताज़ो इसराइल जे हिकु मज़हबी ग्रुप खे ॻाढ़ी गऊं रेड हाइपर खे कुर्बान करण खां अॻु इन जहिड़ी ॻाढ़ी गऊं खे कुर्बान करण जी रस्म अदा कंदे ॾेखारियो वियो आहे। इन कुर्बानी जो मक़सदु मस्जिद उल अक़सा जी जॻह ते हिकु नई यहूदी मंदिर जी तामीर जो ऐलान करणु आहे। यहूदी रिवायतनि मूजिबि ॻाढ़ी गऊं जी कुर्बानी खां पोइ ई यरूशलम ऐं मस्जिद अक़सा वारी जॻह ते टियों हैकल तामीर थी सघे थो। वाज़ेह रहे त 2022 में टेक्सास जे हिकु फार्म मां 5 बेएब ऐं बेदाग़ ॻाढ़ी ढगियूं इसराइल आंदियूं वयूं आहिनि, जिन खे फ़लस्तीनी शहर नाबलस जे वेझो हिकु गैर क़ानूनी इसराइली आबादी शेलू में रखियो वियो आहे, जिन खे सही वक़्तु अचण ते हिकु ख़ासि कुर्बान गाह ते साड़े कुर्बान कयो वेंदो। मक़बूज़ा बैतुल मुक़द्दस में हिकु वॾी अछी ख़ासि कुर्बान गाह आहे, जेका ज़ैतून जे जबल जे साम्हूं आहे, जिते हिकु ॿियो हैकल हुयो ऐं उते ॿीहर हैकल जी तामीर लाइ जल्दी इन्हनि गऊं खे हिक ॿिए जे पोयां साड़े इन्हनि जी कुर्बानी कई वेंदी। इन्हनि ढगियुनि जी कुर्बानी खां अॻु बनी इसराइलिन जो हिकु मज़हबी गिरोह हिकु इन जहिड़ी गऊं जी कुर्बानी करे रस्म शुरू कई आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची